असांखे पोइ घिटी साफ़ कराए ॾिनी वञे। पोइ घिटी जायज़ मुतालबो असांखे पोइ घिटी गर्ल्स कॉलेज जी मेन घिटी आहे। मुंहिंजे खाॿे तरफ़ जेको आहे गवर्नमेंट मेन प्राइमरी स्कूल आहे, उनजा वॉशरूम ऐं कोर्ट तव्हां ॾिसो पिया था त हीअ तमामु घिटी में टाउन वारनि गंदगी उछलाए हिन खे घिटी खे एतिरो मथे कयो आहे जेको माना चोर लोफर लुच आसानी सां असांजी तरफ़ अची सघे थो। ऐं मुंहिंजे साॼे तरफ़ जेको आहे उहो आहे रोशन तारा जो स्कूल। रोशन तारा वारनि खे त जूं चक कान थी हणे, उहो सबबु त अलाए कहिड़ो आहे ऐं जो हुननि खे का बि एप्लीकेशन वग़ैरह कोन था ॾियनि। असां हुननि खे वर्बली चई थका आहियूं, पर टाउन इंतज़ाम में को गौर न सुतल आहे, इन ते को तवजो ई कोन थी ॾिए। पोइ असां इहो तव्हांखे तकलीफ़ ॾींदा, असां चयो भला आला अदालत ताईं मीडिया जे ज़रिए आवाज़ उतारियूं ऐं साईं मुराद अली शाह साहिब खे ताईं पुॼायूं, DC जामशोर ताईं, ऐं उन खां पोइ AC सेवण ताईं। हीअ मेन घिटी आहे गर्ल्स कॉलेज। मुंहिंजे पुठे पासे तव्हां ॾिठो हूंदो त गर्ल्स कॉलेज ठहे पियो थो। मुंहिंजे साॼे पासे जेको आहे रोशन तारा स्कूल आहे हलंदड़ आहे। मुंहिंजे खाॿे पासे भाननि जो वॾे में वॾो मेन स्कूल प्राइमरी आहे। असां वटि मेल फीमेल कंबाइन आहे। हीअ एॾी दीवार त माना हेठि थी वई आहे, इन गंदगी जे करे उहो लंघंदड़ माण्हुनि जी नज़र पए थी जेको असांखे डिस्टर्ब कनि था, ऐं असां वॉशरूम बि यूज़ नथा करे सघूं, ऐं असां ॿाहिरि सियारे जी मौसम में ॿारनि खे पढ़ाए बि नथा सघूं। केतिरी साईं ॾुखियाई आहे इन गंदगी जे करे? असांखे साईं एॾी ॾुखियाई आहे त हिकिड़ी स्मेल तमामु घणी आहे, ऐं उन जे स्मेल हुजण बावजूदि उहा बि बर्दाश्त करे था वञूं। जेको आम माण्हू लंघे थो उन जी नज़र पवे थी, जेके असांजी वॾियूं छोकिरियूं आहिनि ऐं फीमेल टीचर आहे, उन्हनि खे डिस्टर्ब कनि था। कहिड़ो मुतालबो कंदो साईं वज़ीर आला सिंध खां? ऐं ही वज़ीर आला सिंध जो शहर आहे बानशदाबाद, ऐं वज़ीर आला सिंध ऐं टाउन चेयरमैन खां कहिड़ो तव्हां मुतालबो कंदो? असां पहिरीं ॻाल्हि वज़ीर आला सिंध खे अपील था कयूं साईं, तइलीमी इदारा आहिनि, हीअ तइलीमी इदारनि जे पासां जेकॾहिं गंदगी हलंदी तइलीम किथां हलंदी? तव्हां चओ था तइलीम सुधारियो, हीअ तइलीम सां ईअं सुधरंदी? सॼे शहर जो गंद खणी ऐं स्कूलनि जे पासनि में उछलायो। ऐं ॿियो साईं, असां टाउन चेयरमैन मोहम्मद सिद्दीक मेमन खे अपील था कयूं तव्हांजे चैनल जे वसीले त साईं हिन जो जल्द नोटिस वठ, ही घिटी सफ़ाई कराए ॾियो। पोयां गर्ल्स कॉलेज चए पियो, साॼे पासे जेको आहे रोशन तारा स्कूल आहे, खाॿे पासे मेन स्कूल आहे, ॿार पढ़नि था, मेल फीमेल कंबाइन आहिनि ॿिन्हिनि स्कूलनि में। बराए महिरबानी 3 ॾींहंनि में असांखे सफ़ाई कराए ॾियो। असां तव्हांखे वर्बली अॻु में बि चयो आहे एडमिनिस्ट्रेटर अली असगर भंड साहिब खे, पर उन जो को बि नोटिस न वरितो वञे थो। असां तव्हांजे चैनल जे थ्रू अपील था कयूं त महिरबानी करे जेकॾहिं असांजी सफ़ाई 3 ॾींहंनि में न थी त असांजो एहतिजाज जो दायरो वधाईंदासीं। जायज़ मुतालबो गर्ल्स कॉलेज जी मेन घिटी आहे। मुंहिंजे खाॿे तरफ़ जेको आहे गवर्नमेंट मेन प्राइमरी स्कूल आहे, उनजा वॉशरूम ऐं कोर्ट तव्हां ॾिसो पिया था त हीअ तमामु घिटी में टाउन वारनि गंदगी उछलाए हिन खे घिटी खे एतिरो मथे कयो आहे जेको माना चोर लोफर लुच आसानी सां असांजी तरफ़ अची सघे थो। ऐं मुंहिंजे साॼे तरफ़ जेको आहे उहो आहे रोशन तारा जो स्कूल। रोशन तारा वारनि खे त जूं चक कान थी हणे, उहो सबबु त अलाए कहिड़ो आहे ऐं जो हुननि खे का बि एप्लीकेशन वग़ैरह कोन था ॾियनि। असां हुननि खे वर्बली चई थका आहियूं, पर टाउन इंतज़ाम में को गौर न सुतल आहे, इन ते को तवजो ई कोन थी ॾिए। पोइ असां इहो तव्हांखे तकलीफ़ ॾींदा, असां चयो भला आला अदालत ताईं मीडिया जे ज़रिए आवाज़ उतारियूं ऐं साईं मुराद अली शाह साहिब खे ताईं पुॼायूं, DC जामशोर ताईं, ऐं उन खां पोइ AC सेवण ताईं। हीअ मेन घिटी आहे गर्ल्स कॉलेज। मुंहिंजे पुठे पासे तव्हां ॾिठो हूंदो त गर्ल्स कॉलेज ठहे पियो थो। मुंहिंजे साॼे पासे जेको आहे रोशन तारा स्कूल आहे हलंदड़ आहे। मुंहिंजे खाॿे पासे भाननि जो वॾे में वॾो मेन स्कूल प्राइमरी आहे। असां वटि मेल फीमेल कंबाइन आहे। हीअ एॾी दीवार त माना हेठि थी वई आहे, इन गंदगी जे करे उहो लंघंदड़ माण्हुनि जी नज़र पए थी जेको असांखे डिस्टर्ब कनि था, ऐं असां वॉशरूम बि यूज़ नथा करे सघूं, ऐं असां ॿाहिरि सियारे जी मौसम में ॿारनि खे पढ़ाए बि नथा सघूं। साईं एॾी ॾुखियाई आहे त हिकिड़ी स्मेल तमामु घणी आहे, ऐं उन जे स्मेल हुजण बावजूदि उहा बि बर्दाश्त करे था वञूं। जेको आम माण्हू लंघे थो उन जी नज़र पवे थी, जेके असांजी वॾियूं छोकिरियूं आहिनि ऐं फीमेल टीचर आहे, उन्हनि खे डिस्टर्ब कनि था। पहिरीं ॻाल्हि वज़ीर आला सिंध खे अपील था कयूं साईं, तइलीमी इदारा आहिनि, हीअ तइलीमी इदारनि जे पासां जेकॾहिं गंदगी हलंदी तइलीम किथां हलंदी? तव्हां चओ था तइलीम सुधारियो, हीअ तइलीम सां ईअं सुधरंदी? सॼे शहर जो गंद खणी ऐं स्कूलनि जे पासनि में उछलायो। ऐं ॿियो साईं, असां टाउन चेयरमैन मोहम्मद सिद्दीक मेमन खे अपील था कयूं तव्हांजे चैनल जे वसीले त साईं हिन जो जल्द नोटिस वठ, ही घिटी सफ़ाई कराए ॾियो।